अस्सलाम वालेकुम। मां हिन वक़्तु आहियां मीरपुर ख़ासि जे सेंट टेरेज़ा हॉस्पिटल में क़ाइमु हिकु EPI सेंटर में, जिते ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका लॻंदा ऐं हिकु ॿिए जी हैसियत सां इहो अहम आहे त तव्हांजो ॿारु जॾहिं पैदा थिए थो त उनखे फ़ौरन पैदाइश जे फ़ौरन बाद जेको ॿारनि जी TB खां बचाव जो टुको आहे, जेके BCG चयो वञे थो, उहो हणायो। जीअं असीं ॿारनि खे पहिरियों टुको हणाईंदासीं त हेल्थ सेंटर ते तव्हांखे बाक़ी जेके 12 बीमारियूं आहिनि जिन खां बचायो थो वञे हिन वक़्तु EPI प्रोग्राम में। जीअं असीं पहिरियों टुको हणाईंदासीं त बाक़ी जेके 12 बीमारियुनि जा टुका कहिड़ी तरतीब सां लॻंदा उनजो कार्ड ठही मिलंदो ऐं उन में तव्हांखे तारीख़ ॾिनी वेंदी। सो अचो त अॼु असीं मां पंहिंजी नंढड़ी खे टुको थो हणायां ऐं त जीअं मुंहिंजी नंढड़ी जेका आहे उहा बीमारियुनि खां बचा रहे। ही कार्ड है, इन कार्ड में तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ो QR कोड ॾिनो वियो आहे। हिन QR कोड जे ज़रिए मुंहिंजी नंढड़ी सांझ खे जेको ॿियो टुको लॻणो हूंदो उहो मुंहिंजे मोबाइल नंबर ते जेको मूं हिते लिखायो आहे, इन ते ऑटोमेटिक हिकिड़ो सिस्टम आहे ज़िंदगी महफ़ूज़ प्रोग्राम, उन तहत मूंखे मैसेज अची वेंदो जंहिंमें मूंखे ॿुधायो वेंदो त तव्हांजी नंढड़ी जो टुको जेको आहे उहो ड्यू आहे, तव्हां वञी हणाए अचो। तो ही कार्ड आहे, हिन कार्ड में जेका नेक्स्ट डेट मूंखे मिली आहे उहा आहे मिली 10 नवंबर 2022। EPI जे हिन वक़्तु शेड्यूल में जेके बीमारियूं जिन खां बचायो पियो वञे उन्हनि जा नाला कुझु हिन रीति आहिनि। ॿारनि जी TB, पोलियो, कारो कामड़, खुनाक, वॾी खंघि, झटकनि जी बीमारी, गर्दन तोड़ बुखार, नमूनिया, दस्तनि जी बीमारी, मुदे जो बुखार, उरड़ी ऐं रुबेला। इन्हनि टुकनि जे लाइ तव्हांखे 6 भेरा पंहिंजे ॿार खे EPI सेंटर ते वठी वञिणो पवंदो। यादि रहे त इहे हिफ़ाज़ती टुका तव्हां पंहिंजे वेझे कंहिं बि हिफ़ाज़ती मर्कज़ मां मुफ़्त हणाए सघो था।